बीठा हुआसीं वाड़े ते, पैसा असां साण हुया, माल वठी वाड़े ते वियासीं, उते ई बीठा हुआसीं, 4 ॼणा हथियारनि सां असांखे आया, असांखे हथियारनि सां वाड़े में रंग बनाए चइबा तव्हांखे पैसा ॾियो जेके अथव। असां वटि त भाउ पैसा न आहिनि, चए तव्हां वटि 17-18 लख पिया आहिनि जेब में, इहे असांखे ॾियो। हिते असां विढ़ांद कईसीं उन्हनि सां चोरनि सां, हिकिड़े जी उते बुट लही वई, असां उनखे ॾिठोसीं। असांजे पासे वारे गीदे मां जेके 3.5 लख हुया, 4 उहे कढी विया, 3.5 लखनि तोड़ी मोबाइल बि खसे विया। उते असांजे विढ़ांद हली, असां उनखे ॾिठोसीं। असांजे पासे वारे गीदे मां जेके 3.5 लख हुया, 4 उहे कढी विया, 3.5 लखनि तोड़ी मोबाइल बि खसे विया। उते असांजे वेढ़ांद हली। शहदादकोट कुछ टाइम अॻु मालपिड़ी लॻे वाड़े तां फुर वारे वाक़े ऐं जमाली बिरादरी पारां लॻल इल्ज़ाम ख़िलाफ़ जखरा जूणेदार बिरादरी तरफ़ां नेशनल प्रेस क्लब शहदादकोट में एहतजाजी मुज़ाहिरो करे मुज़ाहिरीन नादर जखरो, वली मोहम्मद मक्सी, तालिब जूणेजो जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब अची एहतजाज मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु टाइम अॻु असांजे वाड़े ॿाहिरां 4 नामालूम हथियारबंदनि 3.5 लख रोक रक़म फुर करे विया हुआ, जंहिंजी NC कराई हुई। पुलिस पारां गुलशन जमाली खे गिरफ़्तार कयो वियो हो, जंहिंजी सुञाणप असां कई हुई। असांजे केस में उहो घुर्बल जवाबदार आहे, जंहिंजी FIR असां गुलशन जमाली ऐं 3 नामालूम माण्हुनि ते कराई। उन बाद उस्ताद फ़तेह मोहम्मद जमाली पंहिंजे पुट जो ॾोह मञी मेड़ मिंथ करे आयो हुयो, जंहिंखां पोइ असीं सबुरु कयो ऐं काल्ह वरी उस्ताद फ़तेह मोहम्मद जमाली जे पुट सिजाद जमाली पारां असां ते मुबैना इल्ज़ाम लॻाया, जंहिंखे असीं रद्द कयूं था ऐं उहो चऊं था त हाणे जेको उस्ताद फ़तेह मोहम्मद सां ऐं संदसि जे पुट सां जेको मसइलो पेश आयो आहे, उन में असांजो को हथु न आहे। बाक़ी असांजे फुर वारे वाक़े में उस्ताद फ़तेह मोहम्मद जो पुटु गुलशन जमाली मुलवस आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।